दोस्तों साथियों तव्हां गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां ॾिसो पिया बैरिया टाउन जे हवाले सां जेको कुझु थी रहियो आहे, काफ़ी उन ते हाणे गुफ़्तगू बि थिए पई, वीडियोज़ बि अचनि पिया। ताज़ो कल्ह वरी उन्हनि हमिलो कयो आहे, माण्हुनि ते गोलियूं हलायूं अथऊं ऐं धरती धणी माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। इहो ॿुधाए थो त इहो मसइलो जेतिरो नज़र अचे पियो उन खां बि घणो गंभीर आहे। गुज़िरियल जेको वीडियो ते पंहिंजी गुफ़्तगू थी उन में बि ऐं बैरिया में जेको असां वियासीं उते बि मूं चयो त मसइलो इहो तमामु ड्रिघो आहे ऐं असांखे बि ड्रिघी जिदोजहद लाइ तयारु थियणो पवंदो। दोस्तो, 5-6 साल अॻु में सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस बैरिया टाउन ऐं उन सां लाॻापियल या उन जे पोयां ईंदड़ ॿिया मनसूबा DHA सिटी, ज़ुल्फ़िकाराबाद, ॿियूं केतिरियूं ई FIA सिटी, इहे सभिनी जे ख़िलाफ़ बैरिया टाउन बैरिया टाउन जे ख़िलाफ़ सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस हिकिड़ी चिणग दुखाई हुई। उहा दुखी हाणे ॿरी पई आहे, पर इहा जेका ॿरी पई आहे या बंभट तॾहिं थींदी जॾहिं तव्हां इन में शरीक थींदव। अने हिन धरतीअ जा वारिस सिंधी अवाम जॾहिं हिन जे वाघ संभालींदव तॾहिं इहा तहरीक बंभट बणिजी इन्हनि सभिनी खे साड़े भस्म कंदी। अॼु जी मुंहिंजी गुफ़्तगू जो मक़सदु बि इहो आहे त तव्हांखे गुज़ारिश कयां त इहे तव्हांजे हक़नि जी जेकी जिदोजहद आहे इन खे तव्हां संभालियो, इन खे पंहिंजे हथनि में वठो। एॾो वॾो मसइलो आहे, एॾी वॾी जिदोजहद आहे, असां सिर्फ़ु सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जा दोस्त इन खे नथा संभाले सघूं, इन खे फ़ैसिलाती शकिल नथा ॾेई सघूं। तव्हां इन खे संभालियो। हिकु तरफ़ तव्हांखे इन जिदोजहद खे ताक़तवर बनाइणो आहे, छाकाणि त तव्हां असां जीअं ॾिसूं था सम्झूं था त इन बैरिया टाउन जे पुठियां सिंध हुकूमत बि आहे, इन जे पुठियां पाकिस्तान जी मरकज़ी हुकूमत बि आहे ऐं इन जे पुठियां आलमी सरमायो बि आहे। उनजो मां हिकिड़ो सिर्फ़ु मिसाल तव्हांजे आॾो थो रखां, उहो अॻु में सभिनी जे साम्हूं अची चुको आहे त इन बैरिया टाउन जे मालिक लंडन में बि फ्रॉड कयो। फ्रॉड जे पैसनि सां उते हिकिड़ी मिल्कियत ख़रीद कयईं, उते जी एजेंसियुनि उन खे पकड़ियो, उन ते केस हलियो ऐं उन ते ॾंढु पियो $190 मिलियन यानी 19 करोड़ डॉलर। त इहो को 40 अरब रुपया थी विया। पर उन एजेंसी, ये तव्हां ॾिसो यूरोप जा मुल्क सुबुह शाम इहे दर्शन भाषण ॾींदा आहिनि त ट्रांसपेरेंसी शयूं साफ़ सुथरियूं हुजनि, अवाम जे आॾो हुजे, इंसाफ़ नज़र अचे। उन्हनि उन सां मुआदो कयो त इन खे ख़ुफ़िया रखियो वेंदो ऐं पोइ उन्हनि उहा ॾंढ जी मिल्कियत, ॾंढ जी जेका क़ीमत हुई उहा पाकिस्तान जे गवर्नमेंट जे हवाले कई ऐं पाकिस्तान गवर्नमेंट छा कयो, उन वरी उहा उन ई बैरिया टाउन जे मालिक जे खाते में विधी त जेको उन ते सुप्रीम कोर्ट 460 अरब जो जेको ॾंढु विधो हुयो उन में इहो लाथो वेंदो। त रुॻो इन मूं तव्हां अंदाज़ो कयो त इहो केॾो वॾो हिकिड़ो काकटेल आहे, हिकिड़ो मनसूबो आहे। त इन खे हिकु तरफ़ इन खे मोह ॾियण जहिड़ी जिदोजहद तव्हांखे असांखे गॾिजी ठाहिणी आहे, ॿिए तरफ़ तव्हांखे इन जी संभाल बि करणी आहे, छो त हाणे जॾहिं इहा बाहि ॿरी आहे त उन ते घणा माण्हू अचण लॻा आहिनि जेके इन जा सौदा करण जी तयारियूं कनि पिया, जिन माज़ीअ में बि कया आहिनि। 4-5 ॾींहं अॻु में जॾहिं बैरिया ते अटैक थियो, असां सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे तरफ़ां रैली कढी जेका तव्हां ॾिठी ऐं पोइ जलसो थियो। उन जलसे में
हिकिड़ी ॻाल्हि निकिती त कुझु ॾींहं 2 ॾींहं अॻु में हुकुमरान पार्टी, सिंध जी हुकुमरान पार्टी पीपल्स पार्टीअ सां लाॻापियल MP MNA उहे माण्हुनि सां मिलण आया त असांजे लीडर नोटिस वरितो आहे, असां तव्हांखे तव्हांजा हक़ ॾियारींदासीं, तव्हां जिदोजहद न कयो। त मूं उतड़े उन्हनि जा नाला वठी चयो त इहे माण्हू जॾहिं इंडियन राइट्स अलायंस जी जिदोजहद शुरू थी उन में शामिलु हुआ असां सां। जुखनि जा सरदार, बलोचनि जा सरदार लेखजंदड़ उहे उन में शामिलु हुया। पोइ उहे असां खां भॼी विया, फिरी विया, उहे उन सां बैरा टाउन वारे सां गॾु वेठा आहिनि। मूं दोस्तनि खे चयो त इन्हनि खां ख़बरदार रहो। कुझु दोस्त थोरा नाराज़ बि थिया न ते त भला नाला न खणो। मां चयो त नाला न खणबा त इहे वरी धोखा ॾींदा। ऐं पोइ असां ॾिठो त उनजे ॿिए ॾींहं ते सिंध असेंबलीअ में जॾहिं करारदाद पेश थी, कंहिं बि कई, उहो बि चोर आहे, पर जीअं सिंधीअ में चइबो आहे त विढ़नि चोर त भलो थिए भाॻीअ जो। त उन ॿिए चोर उनजे पंहिंजे चोर जे मुखालफ़त में इहा करारदाद बैरा टाउन जे ख़िलाफ़ु पेश कई त उहे जेके उते सिंधी माण्हुनि वटि आया हुआ उन्हनि उन जी मुखालफ़त कई। तंहिंजे करे उन्हनि खां असांखे ख़बरदार रहणो पवंदो। ऐं ख़ुदि जीअं अॻु में बि मूं चयो त मर्कज़ी हुकूमत जेका आहे उहा बि उन सां गॾु आहे, उनजो बि गठजोड़ आहे। तंहिं करे हिकिड़ा माण्हू पीपल्स पार्टीअ सां गॾु वेठा आहिनि, उहे मज़लूम माण्हुनि सां बि हमदर्दी ज़ाहिर कनि था। हाणे ॿिए पासे उहे माण्हू जेके मर्कज़ी हुकूमत में वेठा आहिनि उहे बि वरी अची पीपल्स पार्टीअ खे 2-4 गारियूं ॾेई ऐं पाण खे वरी सुरखुरू था कनि। बैरा टाउन छा थो करे उन सां नथा कनि, पर पीपल्स पार्टीअ खे गारियूं ॾेई ऐं पाण खे जुदो करे पेश था कनि। उन्हनि खां बि असांखे ख़बरदार रहणो पवंदो। ऐं हिकिड़ा सिधा सवाइ उन मर्कज़ी हुकुमरान पार्टी यानी PTI में वेठा आहिनि, ॿिया उन जा इतिहादी आहिनि, वेठा उन सां आहिनि। ऐं इहा PTI उहा ई आहे, इहो वज़ीर आज़म उहो ई माण्हू आहे जंहिं सिंध जा ॿेट खपाइण जी कोशिशि कई। हुन ॿाहिरीं ग़ैर मुल्की कंपनीअ सां मुआदो बि करे छॾियो। इहो त तव्हांजी सिंधी माण्हुनि जी जिदोजहद आहे जंहिं हिन महिल ताईं उन ॻाल्हि खे रोकियो आहे। त हिकिड़ा माण्हू उन सां गॾु वेठा आहिनि, उन जा इतिहादी आहिनि, ऐं उहे बि सिंधी माण्हुनि जे लाइ ॻोड़ा था ॻाढ़नि, इतिहाद जा सॾ था ॾियनि। इन्हनि खां बि दोस्तो ख़बरदार तव्हां रहंदव, ख़बरदार रहणो पवंदो। वॾा धाड़ा लॻंदा आहिनि, मिल्कियत जिथे हूंदी आहे उते चोर धाड़े ईंदा आहिनि। माण्हुनि जी जेका जिदोजहद आहे पंहिंजे बका जे लाइ, पंहिंजे वजूद लाइ, इहा वॾी मिल्कियत आहे। इन ते छापा लॻंदा त उहे माण्हू, ऐं इहे बि ख़बरूं आहिनि, तव्हांखे इन जी ख़बर रखणी पवंदी त जॾहिं बैरा टाउन ठहियो आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि उन जे एहतजाज जा सॾ ॾेई उन सां सौदेबाज़ियूं बि कयूं आहिनि। इहा बि तव्हांखे ख़बर रखणी आहे। इहे बि ख़बरूं आहिनि त हिकिड़ा लीडर, हिकिड़ी पार्टियूं उहे एहतजाज थियूं कनि, ॾींहं जो उहे एहतजाज था कनि बैरा टाउन जे ख़िलाफ़। ऐं पोइ वरी बैरा टाउन तव्हांजे सिंधी माण्हुनि जे वॾड़नि जूं क़बरूं ड्राहे उन्हनि जे हॾनि ते बिल्डोज़र घुमाए शाह लतीफ़ जे निशाननि खे मिटाए जिथे बंगला ठाहिया आहिनि उन्हनि बंगलनि में उहे आरामदह ज़िंदगी गुज़ारनि था, राति जो आराम कनि था, ॾींहं जो बैरा जे ख़िलाफ़ तव्हां सां हमदर्दी कनि था। इहे सभु ख़बरूं आहिनि। तंहिं करे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे ख़ासि तौर ते त तव्हां अॻिते वधो, तव्हां पाण अचो। असां ज़रूरु बीठा आहियूं, इंडिजिनस राइट्स अलायंस ज़रूरु बीठो आहे 6 सालनि खां। जॾहिं को माण्हू साथ न पियो ॾिए तॾहिं बि असां बीठा हुआसीं। हाणे ॻाल्हि वधी आहे, पर असांजी सुजागी वधी आहे, दुश्मन जा बि हमला वधिया आहिनि। कल्ह तव्हां हुनजो मिसाल ॾिठो। तंहिं करे मां हिन धरतीअ जे वारिस माण्हुनि खे पहिरें नंबर ते जेके कराचीअ जे ॿाराड़ीअ सां आहिनि, जिन जो डायरेक्ट मसइलो आहे, उन सां गॾु हीउ सिंध जो मसइलो आहे। असां तव्हां अक्सर ॿुधो था त सिंध खे फ़लस्तीन बणायो पियो वञे। हर को हाणे इहो जुमिलो थो चए। पहिरीं इहो मूं 7 साल अॻे मूं इहो टर्म इस्तेमालु कयो, हाणे सभु को करे थो, मूंखे ख़ुशी थी थिए। पर जेकॾहिं असां चऊं था त असांजी सूरत हाल फ़लस्तीन जहिड़ी आहे त पोइ फ़लस्तीन जहिड़ी मज़ाहमत लाइ बि असांखे तयारु थियणो पवंदो। पोइ इहो ईअं रुॻो ठकाई ॻाल्हि न थींदी त हुकुमराननि सां बि वेठो हुजे, चोर सां बि गॾु, साध सां बि गॾु। इहो तव्हां वॾी महिनत कयो,
पर हिकिड़ो धोखो अचे असांजी सॼी महिनत हली वेंदी। उन जी तफ़सील मां नथो वञा। माज़ीअ में मिसाल पीपल्स पार्टी जा लीडर चवंदा तव्हांखे चवंदा तव्हांजो मसइलो हल कंदासीं। कहिड़ो मसइलो हल कंदा? असांखे बेघर कयो अथऊं, असांजा घर ड्राहे छॾियऊं, असांजूं क़बरूं ड्राहे छॾियऊं, असांजा स्कूल ड्राहे छॾियऊं। मसइलो कहिड़ो हल कंदा? मसइलो इहो आहे त बहिरियाटनि जंहिंखे सुप्रीम कोर्ट बि ग़ैर क़ानूनी करार ॾिनो उनखे ख़तमु कयो वञे। इन जिदोजहद लाइ असांखे तयारु थियणो आहे। महिरबानी।